असीं मौजूद आहियूं गगर जे चनपारो में। नाज़रीन हिते कुझु वक़्तु अॻु कुझु ॾींहं अॻु ठगी करे निकिरी वियो, जेको लखे रुपयनि जी ठगी करे वियो ऐं उन ठगीअ शिकार जेके थिया था तक़रीबन 100 खां वधीक माण्हू उन ठगीअ शिकार थिया। अचो त उन्हनि माण्हुनि खां इलाइक़े सां पुछूं था त छा उन ठग खे पकड़ण जे हवाले सां इंतिज़ामिया खां पेशरफ़्त कई आहे या न। जी हिन ठगी के हवाले से असांखे ख़बर पई तो इन इलाके में हिते ठगी थी आहे। असां उन टाइम में उन बर वक़्त ही पुॻासीं ऐं 15 ते भी कॉल कईसीं, इतलाह ॾिनोसीं पुलिस के ऐं मार्केट मालिक एहसान सियाल के घुरायोसीं ऐं हुन वटि एग्रीमेंट भी हुई ऐं कापियूं भी हुयूं। उनजो चवण जो मक़सदु इहो ई हो त मूं हिन सां एग्रीमेंट कई आहे ऐं एग्रीमेंट कापियूं वरितियूं आहिनि ऐं जेको आहे सो सूमर ते ही एडवांस ॾींदो, ही पंहिंजे कम जी बाक़ाइदा जेको शुरूआति कंदो। पोइ माण्हुनि जूं असां कुझु दाऊं ॿुधियूंसीं त इन सां सहारा जे वेलफेयर जे हिसाब सां ऐं जेको आहे सो माण्हुनि में मां मुफ़्त अटो फ्राइम कंदुमि ऐं माण्हुनि जे चवण जे मुताबिक़ इहे हुयूं त असांखां कंहिं 1500 कंहिं 2000 कंहिं 500 अहिड़े हिसाब सां पैसा वठी ऐं हितां फ़रार थी वियो आहे। तो असां पंहिंजे हद जे स्टील टाउन थाणे ते इतलाह ॾिनोसीं, हुन पुलिस खे घुरायोसीं। हाणे वधीक पुलिस बहितर करे सघे थी ऐं बहितर ॼाणे भी सही ऐं इंक्वायरी करे सघे थी। बाक़ी असां अवामी नुमाइंदा आहियूं ऐं असां पंहिंजे अवाम सां गॾु आहियूं। जेको भी अवाम जो फ़ैसिलो बहितर हूंदो असां उन्हनि सां गॾु आहियूं। गगर में वॾो दारू हणी वियो आहे, 150 माण्हुनि खे फुरे वियो आहे। तक़रीबन 20 लख रुपया हितां जे माण्हुनि खे ॾींहं थिए जो फुरियूं हलियो वियो आहे। असां सभ खां पहिरां हितनि जी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उनखे चऊं था त पहिरियां उते यूसी चेयरमैन अब्दुल सत्तार साहब उन ते FIR कराए ऐं हुनखे अरेस्ट कराए। ॿी सूरत में इहा भी जांच थियणु खपे त गगर फाटक में इन पठाण खे कीअं आंदो, कीअं हिनखे हिते दुकान ग्राहक ॾिना, केरु ग्राहक हिन माण्हुनि सां गॾु मुलवस हुआ जिन हेॾो वॾो अवाम खे बेवकूफ़ बणाए ऐं लख रुपया तो लुटे वियो, ॾींहुं जो हले वियो। जीअं त गगर जो जेको अवाम आहे उहो सादो सिधो हुनजे बावजूदि इहो जेको ठग हिते आयो उहो ठग अकेलो त कोन आयो आहे। मुंहिंजी सोच में उन सां गॾु हितां मक़ामी माण्हू मुलविस आहे ऐं मक़ामी माण्हू उहे ताक़तवर आहिनि जेके हुनखे लिकाइनि ॾाढो त हिन महिल ताईं जेको हुनखे इंतिज़ामिया न पकतो आहे, यकीनन हुनजे पोयां इंतिज़ामिया बि मुलविस आहे। इंतिज़ामिया खां सवाइ को बि इलाइक़े में ग़लति कमु न पियो थी सघे। कुझु ॾींहं पहिरियों मां हिन दुकान जे साम्हूं बीठो हुउसि, उते ॿारनि जी ऐं वॾनि जी सूरती मिसाल हिकिड़ी जुआ पई हले टोकिन जे मुताबिक़, जंहिंमें नंढा बि खेॾंदा जुआ, वॾा बि खिलंदा। उतां स्टील टाउन जी पुलिस भतो बि वठी वञनि था। हिकिड़नि खां 5000 वठी वई आहे, ॿियनि खां हफ़्तो रखियलु आहे हुन जुआ जो। यकीनन हिन जो बि हफ़्तो ॿुधो जेको माण्हू हिते आयो आहे ऐं उन खां पोइ जेके असांजा नुमाइंदा आहिनि उहे असांजा नुमाइंदा बि उन में मां ईअं थो सम्झां त थोरा घणा कसूरवार थियनि था त उन्हनि माण्हुनि खे घुराए पाण वटि जमा करे ऐं उन्हनि इहा ॻाल्हि अॻिते न रखी। NC जी सूरत में इन्हनि ग़रीबनि खे इंसाफ़ मिलणो पवे ऐं इंसाफ़ जे लाइ हितां जा पाण माण्हू जंहिंमें मां पाण बि मुलविस आहियां, हिन में को ॻाल्हि न आहे। मां इन ॻाल्हि में हीअं मुलविस हुउसि त मूंसां बि अॻिले माण्हू ठगी कई, पर उन ठगी जे पोयां मुंहिंजा वरी बि पंहिंजा माण्हू हुया। उन्हनि मूंखे चयो, मां हुननि जे मुताबिक़ रातो मुंहिंजो जेको हाल हुयो मूं हुन सां मदद बि कई आहे। उनजे बावजूदि मुसलसल असां हिन ते आवाज़ु खणंदा रहिया आहियूं, सोशल वर्कर ऐं क़ौमी कारकुन जी हैसियत में। उन खां पोइ हाणे जेका तव्हां ॻाल्हि कयो था त इंसाफ़ हिननि खे कीअं मिलंदो, इंसाफ़ हीअं मिलंदो त हिते तंज़ीम गॾियल तौर ते अवामी तंज़ीम हुजणु खपे, जेका अवाम जी तंज़ीम हुजे, जेका माण्हुनि जी तंज़ीम हुजे, जेका हितां जे हॾ ॾोखियुनि ऐं समाजी कारकुननि जी तंज़ीम हुजे। उन तंज़ीम ते बि फ़र्क़ु थिए थो, जेका हिन महिल ताईं इन इशू खे खणी न उथी आहे उनखे उथी खणणु खपे। ऐं ॿिया जेके साहब बि असांजा दोस्त आहिनि जेके मां पाण एज़ साहब जी हैसियत में बि आहियां, उहे ॿिया साहब बि दोस्त इन महिल ताईं इन ख़बर जे लाइ जेका बि ख़बर मिलंदी आहे त उते अची पहुचंदा आहिनि
इन ख़बर जी उन्हनि दोस्तनि खे ख़बर न पई आहे जो ई ते अची वियो आहे। ख़बर ठाहिनि केतिरा ई चैनल आहिनि, मां नाला नथो खणां, लेकिन हुनखे किरदारु अदा करणु खपे आहे। हितां जो ग़रीब अवाम 2-3 लखनि जे हितां जो ग़रीब अवाम 2-3 लखनि जे तइदाद में फुरियो आहे। दुकानदार फुरिया आहिनि, बिरयानी वारो फुरियो आहे, मगी वारो फुरियो आहे, अटे वारो फुरियो आहे। ग़रीब माण्हुनि खे ॾठा ॾेई करे उन्हनि खां पघार ते कंहिंखे मैनेजर ठाहियो, कंहिंखे छा ठाहियो, इंसाफ़ इन सूरत में मिली सघे थो। हितां जी गॾियल अवामी तहरीक निकिरे, उन अवामी तहरीक जो ही किरदारु हुजणु खपे। समाजी कारकुन साहब दोस्त सियासी चेयरमैन साहिबु ऐं असांजे ज़िले मेंबर साहिबु साजिद जोकियो साहिबु इन जो हितां जे MP MLA इन शइ जो वठनि, तदारुक कनि त हिन अवाम खे हिन ग़रीबनि खे इंसाफ़ मिले। ऐं आउं शुक्रगुज़ार आहियां तव्हांजे सोच चैनल जो जेको असां वटि आयो, असांखे इज़त बख़्शई। असां चऊं था त इन सोच जे ज़रिए सभिनी चैनल सियासी समाजी ऐं इलाइक़ाई ऐं पूरे सिंध पूरे पाकिस्तान पूरी दुनिया जे माण्हुनि ते इहो मैसेज पहुचे जीअं इन सोच जीअं माण्हू सोचणु शुरू कनि ऐं इन सोच मुतालिक़ पंहिंजे हक़ वठण जी सोच रखनि ऐं इन सोच खे खणी करे गॾियल सोच कनि, अवामी सोच कनि ऐं पंहिंजे हक़ वठण जी सोच कनि। नगर फाटक आहे, हिन इलाइक़े में आहे जीअं मुख़्तलिफ़ वारदातूं थियनि थियूं, कंहिंजे घरनि में दाड़ा लॻनि था, कंहिंजे घरनि में चोरी थियनि थियूं, बदअमनी तमामु वधियल आहे। उन ज़िमेदार जेका आहे हितां जी इंतिज़ामिया आहे। ॿी वॾी ॻाल्हि जेका हिकिड़ो फ्रॉड जेको कयो वियो पठाण माण्हू ऐं उन जे पासो जीअं तरीक़े सां माण्हुनि खे खोलियो अथऊं ऐं कहिड़े प्लानिंग तहत जे पासो माण्हुनि खे सस्तो शयूं जेको आहे सो ज़रूरत जी जेके बि उन्हनि खे मुहैया करे उन्हनि माण्हुनि खां पैसा वसूल करे ऐं ठॻियो निकितो, आराम सां निकितो, हितां हलियो वियो। कंहिंखे का न इंतिज़ामी का जुएचुरी न हितां जे नुमाइंदा जेके असांजा चूंडियल आहिनि कंहिंखे बि का तकलीफ़ कोन आई। इन में पीड़ियो आम माण्हू आहे, लुटियो फिरियो आम माण्हू आहे। माना कंहिंखे बि इहा कोन थी त हितां जा ग़रीब माण्हू जेके डिस्ट्रिक्ट आहिनि, जेके पूरे मज़दूर आहिनि, जेके हिन बुख बदहाली जे आलम में जेके 5 ॾींहं ऐं सम्झा थो ॾियारी जेको 500-1000 जो कमाइण वारो ऐं उन सां अहिड़े क़िस्म जी वारदातूं थींदियूं रहनि ऐं इंतिज़ामिया गन लाटार कयो वेठी हुजे, कोन जो तदारक न थिए। ऐं सम्झा थो हिन सॼे जो ज़िमेदार जेको आहे जंहिं उन पठाण खे किराए ते जेके दुकान ॾिना आहिनि, जेका मार्केट ॾिनी आहे, उहे दुकान ऑलरेडी अॻ में किराए ते हुया ऐं हिन खां वधीक पैसा वसूल करे उहे दुकान मार्केट ख़ाली कराए हिनखे ॾिनो हुयो पठाण खे। ऐं सम्झा थो उन माण्हू खे कटण में तव्हां बीहारियो त हीउ सभु पठाण जो त ज़ाहिर थी पवंदो किथां जो ठोगी हुयो, कीअं जेको माण्हुनि खे ठगी करे हलियो वियो ऐं वॾे में वॾी हितां जी इंतिज़ामिया आहे। इंतिज़ामिया ना अहल आहे। हितां जी वारदातूं जेके रोज़ जूं थियनि थी पयूं उन में हू कल लाचार करे वेठी आहे। ऐं त सम्झां थो त इंतिज़ामिया हथु वठी करे अहिड़े क़िस्म जी वारदातूं कराए पई, अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खां ठगियूं कराए पई। इंतिज़ामिया खां पुछाणो कयो वञे प्लस में जंहिं पठाण खे किराए जे मार्केट जेको आहे सो ॾिनी आहे त उनखे कटण में आंदो वञे त उहो माण्हू किथां जो हुयो, काॾे वियो। ऐं हिते हीउ जेको ईअं सम्झो ॾींहं ॾिठे जो 15 खां 20 लख रुपए जो माण्हू खां भाड़ो हणी माण्हुनि खे ठगियो हलियो वियो आहे। इन माण्हुनि खे कटण में आणियो ऐं इंतिज़ामिया खां पुछणो कयो। इंतिज़ामिया हर हवाले सां ज़िमेदार आहे, छो त हर इलाइक़े जी इंतिज़ामिया हर मामले खां वाक़िफ़ हूंदी आहे त कहिड़ा कहिड़ा माण्हू छा छा कनि था। हर माण्हू खे हुननि जी नज़र जॾहिं आहे त अहिड़ा ठगनि खे कीअं हुननि नज़रअंदाज़ करे छॾियो, अहिड़नि ठगनि खे हुननि कीअं जो पासो परदे पहुची करे ऐं हितां जे माण्हुनि खे आराम सां लुटण ऐं फुटण जो जेको हुननि जवाज़ पैदा करे छॾियो आहे। ऐं सम्झां थो इन ते फौरी तौर ते जेको आहे एक्शन खयो वञे उन्हनि माण्हुनि ते जिन हुननि खे किराए ते दुकान ॾिना आहिनि। ॿी सूरत में असीं तुंहिंजा सामना जेके साथी आहियूं, सियासी जेके माण्हू आहियूं, असीं हिन में ख़ामोश कोन विहंदासीं, एहतिजाज कंदासीं। ऐं ॿी सूरत में असीं इंतिज़ामिया खे ज़िमेदार करार ॾियूं था इन सॼे मामलनि में। गगर जे अंदरि जेके बदमाशियूं थियनि पियूं, चोरियूं थियनि पियूं, धाड़ा लॻनि पिया ऐं अहिड़े क़िस्म जा जेके फिराड आहिनि उन्हनि में इंतिज़ामिया मुलविस आहे। साईं अर्ज़ु त हीअ गगर में तक़रीबन काफ़ी अरसे खां 2-3 सालनि खां वठी जेको आहे सो बदअमनी एतिरी चोट चढ़ी वई आहे, फुरियूं धाड़ा चोरी इहो तक़रीबन हाणे रोज़ जो मामूल बणिजी चुको आहे। गगर जो हर माण्हू ख़ौफ़ज़दा आहे, गगर जो हर माण्हू परेशान आहे। चंद ॾींहं पहिरीं हिते असांजो इंतिहाई शरीफ़ ऐं मौजूद माण्हू इलाइक़े जो ग़रीब महिनत कंदड़ मोहम्मद यूसुफ समे साहिब जे घर में धाड़ो लॻो, जेके 13-14 लख जो धाड़ो लॻो।
ज़ाहिर आहे उहो बि कंहिंजे दस पते सां ऐं कंहिंजे सहूलियतकार जे हवाले सां थियो हूंदो जंहिं घर मां जहिड़ी तरीक़े सां हुनखे अची धाड़ो करे ऐं रेंजर्स जो नालो वठी उनजो जेको आहे सो हुनखे धाड़ो हणी विया ऐं उन खां पोइ FIR कटिजी वई। उन खां पोइ अॼु ताईं हिकिड़ो बि पुलिस वारो माण्हू को बि जेको आहे सो गिरफ़्तारी हिन में हिकिड़ी बि अमल में न आंदी आहे जॾहिं त पुलिस वटि अहिड़नि ॾोहारनि माण्हुनि जी लिस्टूं मौजूदु आहिनि। हुननि खे खपिया त अगरि जे कुझु ॾोहारी माण्हुनि खे पकिड़े उनजी तफ़्तीश कंदा सही तरह सां त उन में बि जेको आहे सो ज़ाहिर थी सघंदा। त असां हिकु त पुरज़ोर मुतालबो था कयूं त उन सिलसिले में बि जेको आहे सो गिरफ़्तारियूं ऐं ॾोहारी माण्हुनि जूं गिरफ़्तारियूं कयूं त जीअं हुन ग़रीब जो जेको आहे हेॾो वॾो धाड़ो लॻल जेको आहे हुनखे जो वापसि थी सघे। ऐं इलाइक़े जा जेके MPA MLA साहिबनि छा वजह आहे जंहिंजे करे उहो हुननि जे मथां पुलिस जे मथां हुनजो प्रेशर न आहे या कहिड़ी वजह आहे जंहिंजे करे हू जेको आहे सो पुलिस सरगर्म थी करे हिन वक़्तु ताईं इन में तफ़्तीश कोन कई आहे। त ॿी असांजी इहा ॻाल्हि मुस्तसिल असां इहो चवंदा पिया अचूं त हिते जेको आहे घगर जी आबादी तमामु घणी वधी वई आहे फैक्ट्रियुनि जे करे काथो जा माण्हू हिते अची विया आहिनि। त हिते ऐं पुलिस जो को बि हिते चौकी ऐं हिते का मोबाइल कंटिन्यू कान्हे जेका हिन इलाइक़े जे रोज़ानो राउंड करे ऐं जेके इन्हनि खे ॾोहारियुनि जो सदबाब करे ऐं हुजणु ईअं खपे त हिते रेंजर्स जी जेको आहे हिते चौकी हुजणु खपे। रेंजर्स में घगर जी ज़रूरी आहे। मां DG रेंजर्स खां ऐं IG पुलिस खां इहो मुतालबो कंदुसि त महिरबानी करे फौरी तौर ते जेको आहे हिते घगर में जेको आहे सो रेंजर जी चौकी मुक़ररु कई वञे ऐं उन खां पोइ वरी चंद ॾींहंनि खां पोइ वरी हिते हुसैनी चौक ते हिते हिकिड़ो ॿारहों हिकिड़ो पठाण माण्हू रोलाक माण्हू जेको आहे उहो ॿारहों माण्हू जेको आयो आहे उन अची हिते जेको आहे सो हिते किराए जा अची दुकान वरिता आहिनि घर वरिता आहिनि ऐं इहो तासुर ॾिनो आहे त मां हिते का कंहिं एजेंसी जे थ्रू ऐं हुन PTA वारनि जो नालो बि शो कयो आहे त मां PTI जे थ्रू हिते का जेको आहे सो हिते माण्हुनि में अधु पैसनि जी क़ीमत ते अटा खंड गिह ऐं माण्हुनि खे ॾींदुसि जंहिंजे करे जेको आहे सो हुननि सवे माण्हुनि उन्हनि खां पैसा ॾेई 7,000 5,000 2,000 हुनजी मेंबरशिप करे तक़रीबन 24-25 लखे जो जेको आहे हिते माण्हुनि खे धाड़ो आयो आहे। हाणे असां इहो चऊं था त इहो माण्हू अकेलो माण्हू थी करे इहो एॾी वॾी वारदात कीअं थो करे सघे। त लिहाज़ा हिते इलाइक़े जे जेके मुंतख़िब UC चेयरमैन साहिब खे मां चवंदुसि ऐं इलाइक़े जो ख़ासि करे इलाइक़े जो जेको काउंसलर आहे गदा हुसैन साहिबु मां उन खे बि इहा रिक्वेस्ट कंदुसि छो त मां ॿुधण में आयो त उन सां बि ठगी थी चुकी आहे। त लिहाज़ा उन खे इहो थियणु घुरिजे त उहो आम माण्हुनि खां जंहिंखां लखे रुपया कंहिंजी मुर्गी आहे कंहिंजा इलेक्ट्रिक जा 3.5 लख आहिनि त अहिड़ी तरह सां ॿियनि माण्हुनि खां बि थिए त हर को माण्हू सवे माण्हू ठगिजी चुका आहिनि त सवे माण्हू थाणे ते नथा वञनि। त लिहाज़ा तव्हां मुंतख़िब नुमाइंदा आहियो तव्हांखे माण्हुनि जो वोट कयो आहे माण्हुनि तव्हां ते इहा ज़िम्मेवारी थी पुॼे त इलाइक़े जो काउंसलर UC चेयरमैन पंहिंजी मुदियत में थाणे ते वञी फौरी तौर ते हिनजी FIR कटाइनि ऐं उन खां पोइ हिननि जो शनाख़ती कार्ड उन जो फराडी पठाण जो हिननि वटि मौजूदु आहे टेलीफोन नंबर मौजूदु आहे हुन जूं तस्वीरूं मौजूदु आहिनि। त लिहाज़ा हुनखे पकड़णु आसानु थींदो। त लिहाज़ा असां इहा अपील था कयूं त फौरी तौर ते FIR थी उनखे पधराइजे त उन खां पोइ ख़बर पइजे आया इहो अकेलो मुलविस आया या हेॾी वॾी वारदात में को हितां जा ॿिया बि माण्हू जेके आहिनि ठग हुन सां गॾु शामिल आहिनि त जीअं हुनजी ख़बर पए माण्हुनि खे त इन में को ॿियो किरदारु आहे। ईअं त न जो राइटर ऐं डायरेक्टर के ॿिया आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे सो हुन सिर्फ़ु स्टेज ते अची माण्हुनि खे ठगियो आहे अदाकारी कई आहे ऐं हेठों जा ॿिया माण्हू उन्हनि खे ड्रामो हिकिड़ो तयारु करे प्री प्लान माण्हुनि खे जेको आहे सो तमामु लखे रुपयनि जो जेको आहे सो नुक़सानु पुॼायो आहे। त लिहाज़ा जेको आहे सो मां इहा अपील हूंदी मुंहिंजी इलाइक़े जे नुमाइंदा मुंतख़िब काउंसलरनि खे ज़िले काउंसिल जे मेंबरनि खे त महिरबानी करे इन जो तदारुक कयो वञे इन चोर जो पीछो कयो वञे। इहो थी सघे थो ॿिए पासे वञी के ॿिए खे बि जेको आहे इहो ठगींदो इन जी वापसी थियणु खपे इन्हनि ग़रीब मज़लूम माण्हुनि खां जिन उन्हनि पाई करे सस्ते ऐं महांगाई जे चकर जे सतायल माण्हुनि जेका उन्हनि खां ठगी थी आहे उन सां जेको हुन सां फराड थियो आहे सो बि इन करे थियो आहे जो हुनखे ख़बर पई त हिन हेतिरा दुकान वरिता आहिनि हेतिरो कारोबार आहे हिन जो लिहाज़ा असांजा पैसा महफ़ूज़ रहंदा। लिहाज़ा इन बेसिस ते हू ठगी चुका आहिनि उन्हनि खे वापसि पैसा ॾियारिया वञनि फौरी तौर ते हिनखे FIR करे हिनखे कयो वञे ऐं FIR में पुलिस अचे तफ़्तीश करे जिन माण्हुनि खां फुर लुट थी आहे उन्हनि खां अची हुननि जा व्यूज़ वठे उन्हनि खां एंट्री वठे त जीअं असां चऊं था त इहो जेको आहे चोर असुल फराडी बदिली सघे ऐं अगरि को हुन सां शामिल आहे त उहो बि जेको आहे ज़ाहिर थी सघे। ऐं लिहाज़ा घगर में जेको आहे तमामु घणी बदमनी फुर लुट मारामारी जेका आहे ओच चढ़ी वई आहे ऐं पुलिस खे घुरिजे त रोज़ाना पंहिंजो राति जो गश्त हिनखे वधाए रेंजर्स खे जेको आहे हिते चौकी खे यकीन बणायो वञे ऐं जेका हर को माण्हू जेको घर खां निकिरण खां हींअर मजबूर थी चुको आहे ख़ौफ़ज़दा आहे
त लिहाज़ा करे ऐं ॿी ॻाल्हि त हिते कराची गुलशन गगर में का बि हिते तनज़ीम जेका आहे शहरी एक्शन कमेटी दुकानदारनि जी का बि मज़बूत ऐं मुयसर कान्हे। ॿियनि हर शइ सिंध जे नंढे वॾे शहर में शहरी एक्शन कमेटी हूंदी आहे जेका पूरी तौर ते रद अमल कंदी आहे। ऐं हिते का बि जेको आहे सो ॻोठाणा कंदा हिकिड़े ॾींहुं एहतियात थिए थो वरी उन खां पोइ हर को भुलिजी थो वञे। त लिहाज़ा हिते शहरी एक्शन कमेटी मुयसर तादाद में ऐं इलाइक़े जे मौजूद माण्हुनि खे शामिल करे शहरी एक्शन कमेटी बणाई वञे। चौकीदारी जे सिस्टम खे बहितर कयो वञे। स्ट्रीट लाइटूं न हुजण जे करे रोड रस्ता न हुजण जे करे बदकिस्मती आहे जो 4 साल गुज़री विया आहिनि हिते रोड अञा तामीर कोन्हे। जो रोड ठहियल हुजे त स्ट्रीट लाइटूं लॻल हुजे जंहिंजी रोशनी जे करे बि काफ़ी हिते जे माण्हू खे बचाव थी सघे थो। त लिहाज़ा मां इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे इन्हनि ॻाल्हियुनि जो तदारुक कयो वञे। इलाइक़े जा जेको MP साहिबु आहे उन खां मुंहिंजी गुज़ारिश आहे इन करे हिते SSP जी कचहरी खुली कचहरी गुलशन में रखाई वञे थी जॾहिं त वधीक ॾोह चोरियूं ऐं जेके फुरूं आहिनि उहे गगर में थी थियनि। त लिहाज़ा मां जेको आहे MP साहिब खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे हिकिड़ी SSP साहिब खे हिकिड़ी खुली कचहरी गगर में रखाई वञे त जीअं गगर जो आवाम खुली तरह सां हिते जेको आहे जेके ज़ुल्म थियनि था उन ते आवाज़ उथारे सघे त जीअं आला हुकाम ताईं IG ताईं ऐं वज़ीर आला ताईं हिते जे आवाम जो गगर जे मज़लूम आवाम जो लुटियल फुरियल माण्हुनि जो आवाज़ मथे ताईं पुॼे ऐं को तदारुक थी सघे त जीअं हिते सिक्योरिटी ऐं इंतिज़ाम जो बहितर इंतज़ाम थी सघे। महिरबानी। इलाइक़े वासियुनि जूं ऐं ठगी शिकायत माण्हुनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो चवणु आहे त हीउ फोरू जेको आहे हिकु सूरत में पकड़े सघे थो उहा इहा जिन इन माण्हू खे दुकान न उन्हनि टिनि ख़िलाफ़ के सबूत हूंदा वेरिफिकेशन कराई हूंदी। ॿियो इहो त इलाइक़े जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे अगरि पंहिंजी मुदत में हिन ख़िलाफ़ FIR दाख़िल कनि त हीउ पकड़िजी सघे थो। ऐं हिन जो पकड़जणु इंतिहाई ज़रूरी आहे। हिकु त हिन इलाइक़े वासियुनि खे तमामु बुरे तरीक़े सां लुटियो आहे फुरियो आहे। ॿियो हीउ हितां खां जॾहिं हितां खां जॾहिं ॿिए पासे वेंदो उते ज़ाहिर आहे साॻी किरत कंदो ऐं ॿिनि इलाइक़नि जा ग़रीब मिस्किन माण्हुनि खे फुरींदो। कैमरामैन ज़ाहिद ज़ोरानी सां गॾु जमशेद ज़ोरानी, सोच TV, मलीर, कराची। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.